ठीक है साक बनी मेहरबानी। बिल्कुल नाज़रीन, आम मोकल जो ॾींहुं आहे, आचर जो ॾींहुं आहे, वोट जो तादाद इन करे घटि पियो नज़र अचे। कराची जेके शहरी आहिनि पंहिंजी निंड पूरी करण खां पोइ वोट ज़रूर कास्ट कंदा। हाणे ज़िक्र कंदासीं बिन कासिम जो टाउन में मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले में पोलिंग जो अमल जारी आहे। गडाब इब्राहिम हैदरी ऐं भरा पासे वारनि इलाक़नि में अवाम पारां वोट कास्ट कयो पियो वञे। हिफ़ाज़त इंतज़ाम बि इंतहाई सख़्त कया आहिनि। हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सजाद छजलो। जी सजाद, अपडेट कजो। जी ॻाल्हि कंदासीं बिन कासिम जी, त बिन कासिम में जेको आहे सुबुह 8 बजे खां वठी जेको पोलिंग अमल जेको आहे शुरू थी चुको आहे। मकानी इदारनि जो जेको ॿियो चूंडुनि जो मरहलो आहे उहो अॼु थी रहियो आहे, जंहिंमें मलीर जी सूरत हाल ते ॻाल्हि कंदासीं। मलीर जेको आहे उहो 3 टाउननि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें मलीर आहे, गडाप आहे, इब्राहिम हैदरी आहे। उनखां अलावा तव्हांखे ॿुधाईंदासीं त अॼु 448 जेके चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जेके आहिनि ऐं 840 जेके आहिनि उहे जेके आहिनि काउंसलर जेके आहिनि पंहिंजी क़िस्मत आज़माए रहिया आहिनि। जॾहिं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी, जमात इस्लामी समेत जेके आहिनि ॿियूं पार्टियूं हाणे मैदान में लथल आहिनि, जेके अॼु पंहिंजो क़िस्मत आज़माए रहिया आहिनि उन्हनि जा उमेदवार। जॾहिं त ॻाल्हि कंदासीं त वोटनि जी त 7,43,605 वोट जेके आहिनि उहे टोटल रजिस्टर्ड आहिनि। जॾहिं त 4,23,205 वोट जेके आहिनि उहे मर्द वोटनि जो तइदाद आहे। जॾहिं त 3,17,517 वोट जेके आहिनि उहे लेडीज़ वोटनि जो तइदाद आहे। जॾहिं त 30 यूनियन कमेटियूं आहिनि टोटल मलीर में जेके आहिनि। तव्हांखे ॿुधंदा हलूं त जेको 30 यूनियन कमेटियुनि ते जेको आहे इलेक्शन आहे। ऐं अॼु जेको आहे मलीर जी सूरत हाल ते तव्हांखे वधीक ॿुधंदा हलूं त सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उन में 4000 खां वधीक जेके आहिनि पुलिस अहलकार, रेंजर्स ऐं FC जा अहलकार पिणु जेको आहे उते जेको आहे सो ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि, जेके हिफ़ाज़त इंतज़ाम संभाले रहिया आहिनि। जॾहिं त जेका हिन महिल ते जेका पोलिंग जो अमल जेको आहे उहो शुरू आहे ऐं जॾहिं त गहमा गहमी आहे। हर को उमेदवार पंहिंजो खटण जो पुरमीद आहे ऐं उनजा जेके सपोर्टर आहिनि उहे पंहिंजे उमेदवार खे खटण लाइ जिदोजहद करे रहिया आहिनि ऐं माण्हुनि खे घरां वठी करे पोलिंग स्टेशन तरफ़ वठी अची रहिया आहिनि त जीअं उहे पंहिंजे उमेदवार खे वोट कराए सघनि। ऐं हींअर ताईं जेको आहे उहो अमल गहमा गहमी सां जारी आहे। जी